खास तौर पे जेके असांजा घोटिया बिरादर उन्हनि जी ख़ासि फरमाइश ते सुधीर गोपाल, दादा ममताज गोपाल, सोजो गोपाल ऐं सरदार गोपाल साहब ऐं ॿिया आयल असांजा महिमान इनाम गोपाल, निसार गोपाल जेके दुबई खां आहिनि उन्हनि जी ख़ासि फरमाइश। आदा असद गोपाल साहब जी ख़ासि फरमाइश है दुबई खां गुलज़ार गोपाल असीं एॾा बि वयल न जो पाण वञी पर असीं एॾा बि वयल न जो पाण वञी पर आहे पाण उठो पाण मोटी अचे आहे पाण उठो पाण मोटी अचे जे नथो अचे हू ख़ुशि असीं एॾा बि वयल न जो पाण राय गोपाल जी असीं एॾा बि वयल न जो पाण वञी पर असीं एॾा बि वयल न जो पाण वञी पर आहे पाण उठो पाण मोटी अचे आहे पाण उठो पाण मोटी अचे जे नथो अचे हू ख़ुशि असीं एॾा बि वयल न जो पाण वञी पर असीं एॾा बि वयल न जो पाण वञी पर चयो माफ़ी भी हो न अहिड़ो कम न कंदा आहियूं जो पाण वञी पर अहिड़ो कम न कंदा आहियूं जो पाण वञी पर आहे पाण रुठो पाण मोटी अचे आहे पाण रुठो पाण मोटी अचे जे नथो अचे हू ख़ुशि असीं एॾा बि वयल न आहियूं जो पाण वञी पर असीं एॾा बि वयल असीं एॾा बि वयल न आहियूं जो पाण वञी पर चयूं आहे पाण रुठो पाण मोटी अचे आहे पाण रुठो पाण मोटी अचे नथो अचे हू ख़ुशि असीं एॾा बि वयल असीं एॾा बि वयल आहियूं जो पाण वञी पर Oh
नथो ते हूँ खुश असी एडा बेवयल जो पाण वञी पल असी एडा बेवयल नाहियूं जो पाण वञी पल आहे पाण रुठो पाण मोटी अचे आहे पाण रुठो पाण मोटी अचे जे नथो अचे हूँ खुश असी एडा बेवयल